दादू जो या हैदराबाद जो टॉप जो सर्जन के रहा था हिकिड़ो नाम वठंदो, टॉप जो फिजिशियन के रहा था हिकिड़ो नाम वठंदो, या लाड़काना में के रहा था हिकिड़ो नाम वठंदो। ऐं हुन तव्हां सां पुछा कयां त टॉप जा वकील हिते केतिरा आहिनि, तव्हां 3, 4, 5 नाला वठंदो। ठीकु आहे, त हिन प्रोफेशन जी ब्यूटी आहे त हिन में टॉप पोजीशन हमेशा ख़ाली हूंदी आहे। तव्हां इवन कराची में बि नथा चई सघो त टॉप जो वकील केरु आहे, हिकु टाइम में हिकु खां वधीक हूंदा। ठीकु, हिन पोजीशन ते अचण जे लाइ सिर्फ़ हिकिड़ी शर्त आहे, उहा शर्त आहे महिनत। ठीकु, महिनत विद ऑनेस्टी, ईमानदारी सां, दयानतदारी सां। ठीकु आहे, साॻे नमूने में आऊं अॼु जंहिं पोजीशन में आहियां, सुभाणे आऊं कोन हूंदुसि, मुंहिंजी जाइ ते ॿिया हूंदा। आसिफ साहब असांजो क़ाबिल लाइक डिस्ट्रिक्ट एंड सेशन जे जा रजिस्ट्रार आहे, मेट्रो साहब आहे, या सब जुडिशियल ऑफिसर आहे, अॼु आहिनि सुभाणे कोन हूंदा, इहा जाइ ख़ाली थींदी, हिनखे फिल करणी आहे। अगेन हिनखे फिल करण जे लाइ हिकिड़ी कंडीशन आहे, मेहनत, ईमानदारी, दयानतदारी। अगरि इहा टे शइ तव्हां में आहे, तव्हां फ्यूचर जा टॉप जा लॉयर आहियो, तव्हां फ्यूचर जा ज़फर राजपूत आहियो, तव्हां फ्यूचर जा आहियो दादू खां, तव्हां फ्यूचर जा खादिम जस्टिस खादिम शेख आहियो। ठीकु, अॼु महिनत कयो तसलसल सां गॾु। ठीकु, इंशाअल्लाह tomorrow will come, you will occupy these posts. Remember one thing, हिन में मायूसी न आहे। I believe that when winter comes, the spring is not far behind. इहो ई आहे न, जॾहिं सियारो अचे थो उनजे पोयां बहार आहे। ठीकु आहे, सियारे जी सख़्ती आहे, पोइ बहार आहे, त इहा सख़्ती तव्हांखे बर्दाश्त करणी पवंदी प्रोफेशन जी, पोइ तव्हांजो स्प्रिंग जो सीज़न शुरू थींदो। ठीकु आहे, त इहो मुंहिंजे यंग वायर्स वादो करे मूंसां अॼु तो महिनत कंदा, स्टेज ठाहींदा। ठीकु आहे, मुस्तक़बिल जा ज़फर राजपूत, मुस्तक़बिल जा जस्टिस इकबाल करोड़ा, मुस्तक़बिल जा खादिम शेख। ठीक है,